नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त मिठी में थर फेस्टिवल थर जे रंगनि जी नुमाइश जारी है। अवाम जी वॾे अंग में शिरकत। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो मिठी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर सद्दाम बजीर पंहिंजी रिपोर्ट। मिठी में थर फेस्टिवल ऐं थर जे रंगनि जी नुमाइश जारी, अवाम जी वॾे अंग में शिरकत। थर जे रंगनि में दिलचस्पी जो इज़हार। फेस्टिवल जे प्रोग्राम जी शुरूआति ॿिए ॾींहुं बि जारी। प्रोग्राम जी शुरूआति तिलावत कलाम इलाही सां थी गुज़री, जंहिंमें पाक रेंजर्स ड्रम बैंड फन जो मुज़ाहिरो कयो वियो। थर फेस्टिवल में पाक आर्मी जे मुजाहिद फ़ौज जे अंदाज़ ॾाढो वणंदड़ रहियो। थर फेस्टिवल में थर जे रवायती डांडिया डांस जो फन ऐं पाक रेंजर्स जे जवाननि पारां टेंट पेगिंग जो मुज़ाहिरो कयो वियो ऐं उते मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि पारां मार्च पास कयो वियो। जॾहिं त थर फेस्टिवल जा प्रोग्राम ॿिए ॾींहं ते बि वॾे चाह सां हलंदड़ आहिनि। उन मौक़े ते पाक आर्मी जे कमांडर 206 ब्रिगेड जे ब्रिगेडियर सलमान नज़र, कर्नल अब्दुल ख़ालिक, MPA राणा हमीर सिंह, ज़िले काउंसिल थरपारकर जे अॻूणे वाइस चेयरमैन करनी सिंह, डिप्टी कमिश्नर थरपारकर मोहम्मद नवाज़ सोहू, SSP थरपारकर हसन सरदार न्याज़ी ऐं ॿियनि लाॻापियल आफिसरनि वॾे तइदाद में शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।